हाजी भाई आगे को माफ कयो उस्ताद गलती थी वई हलवाणी हल मुआशरे जी खिदमत करण खपे इहो ई वॾे में वॾो अफ़ज़ल शुगुल आहे इन जे करे शायदि चयो आहे अफ़ज़ल अशगाल खिदमत नास इल्मु हासिल करण खां पोइ वॾे में वॾो मामिलो वॾे में वॾो शुगुल वॾे में वॾो कमु जेको आहे इंसान जी खिदमत आहे अहिड़े नमूने सां इन पैगाम खे आख़िरी पैगाम इहो सम्झो वञे इल्मु इंसान जी जेकॾहिं का कीअं आहे उहो इहा ई आहे त शऊरी एहसास सां गॾु पंहिंजे मुआशरे खे सुधारणु खपे मादरी बोली ॻाल्हाइण जो बि आहे जिन जी पंहिंजी मादरी ॿोली आहे उन्हनि जो बि आहे त पहिरियों त मां जे लाइ ताड़ी वॼाए ॾेखारियो सभिनी खे माण्हू आहिनि त हू पोरियो करे थो ऐं पंहिंजे हिन शहर जी ख़िदमत करे थो गुलाब जे गुलनि जहिड़े ॿारनि खे तालीम ॾे अगर सिंधी पढ़ाइणी अथव त ज़मीर मियानी वटि पढ़ायो ॿार सिंधी सिखाइणो अथव शक्र मद ज़ेर ज़बर पेश लाम मीम हे जेतिरो कुझु बि ॿारनि खे सेखारे सघिया आहिनि उहो क़ाबिल तारीफ़ हुई ॾाढो सुठो लॻो हिते जेको मौज़ू हुयो उहो मां जो मौज़ू तमामु हाईलाइट कयो